नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। ऑडियो लीक्स से जोड़ियल कमेटी जो पहिरियों इजलास थियो आहे। घरू वज़ीर राणा सनावला जी सदारत में इजलास थियो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर IBISI जा नुमाइंदा ऐं काबीना जे जेके सेक्रेटरी आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं त कमेटी सरकारी ऑफिस ते साइबर हमला रोकण लाइ सिफ़ारिशूं तैयार करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे। वज़ीर आज़म हाउस में नाज़रीन इन हवाले सां उहे सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। इजलास बाबति अवां खे आगाह कयूं पिया। ऑडियो लीक्स से जुड़ियल कमेटी जो पहिरियों इजलास जे हवाले सां अवां खे आगाह कयूं पिया। घरू वज़ीर राणा सनावला जी सदारत कई। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर IBISI जा नुमाइंदा ऐं काबीना सेक्रेटरी भी शरीक थिया। कमेटी सरकारी ऑफिस से साइबर हमला रोकण लाइ सिफ़ारिशूं तैयार करण जो फ़ैसिलो कयो वियो। वज़ीर आज़म हाउस जे साइबर सिक्योरिटी बाबति प्रोटोकॉल्स जो जाइज़ो वरितो वियो। ज़रीन मौसूब कमेटी 15 ॾींहनि में सिफ़ारिशूं वज़ीर आज़म खे पेश कंदी।